रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह। तव्हां जो सच पुछो तो आवाज़ सही नथो अचे, तव्हां सलात पढ़ो ई कोन था, मज़ो नथा ॾेखारियो, ज़ोर सां पढ़ो सल्लल्लाहु। हजरत इमाम रब्बानी रज़ी अल्लाह ताला अन्हु हमेशा सदाई गर्मी हुजे, सर्दी हुजे, बारिश हुजे, बीमारी हुजे, सेहत हुजे, छाप हुजे, पर इमाम साहब सजी जिंदगी नमाज बा जमात पढ़ी। सुभान अल्लाह। तहज्जुद पंहिंजे कमरे में पढ़ंदा हा, मस्जिद शरीफ में तहज्जुद कोन पढ़ंदा हा, पंहिंजे हावेली शरीफ जे भर में संदन कमरो हो उन्हीं में पढ़ंदा हा। ऐं तहज्जुद जे पढ़ण वक़्तु संदन हिकिड़ो मुसल्लो हूंदो हो। अॼुकल्ह हे कालीन बालीन निकिरी पिया आहिनि, उन ज़माने में कालीन कोन, कपिड़े जो सादो जीअं पंहिंजे मुल्क में रिलीअ जा मुसल्ला हूंदा आहिनि, इहे रिलीअ जे नमूने जो हिकिड़ो कपिड़े जो मुसल्लो हो। इमाम रब्बानी उन ते निमाज़ पढ़ंदा हुआ, पर घणे इस्तेमाल जे करे सजदे वारी जेका जाइ हुई, जाते पाण पेशानी रखी सजदो कंदा हा, उहा जाइ सड़बी थी वई, कुछ मेरी थी वई। सुभान अल्लाह। सदर खलीफो आ, मुरीद भी आ, उन जो भी नालो सही हो ख्वाजा बदरुद्दीन हो। चओ सुभान अल्लाह। ख्वाजा बदरुद्दीन सरहदी, वो सरहदी हो। उन्हीं हजरत सही के अर्ज कयो इमाम रब्बानी के, साईं क़िबला मुखे इजाजत मिले, साईं जन जे मुसल्ले ते सजदे वारी जाइ मेरी थी वई आ। दिल थी चवे त इनखे कैंचीअ सां कटिया, कटे इन जाइ ते नई इगड़ी हणा, मेरो थी वियो आ। अल्लाह जे वली फरमायो, बाबा तोखे इजाजत आ, भली इनखे कटे इन जाइ ते भली ॿियो नओं कपिड़ो लॻाए। ख्वाजा बदरुद्दीन उनखे कैंचीअ सां कतरियो, कैंचीअ सां कतरे ॿियो नओं कपिड़ो लॻायो। नओं कपिड़ो लॻाए साईंअ जो मुसल्लो तहज्जुद वारी जाइ ते रखियो। हाणे उहा जेका इगड़ी बची पई कटियई, ख्वाजा बदरुद्दीन सोचियो त मां काॾे कयां, मुर्शिद जे मुसल्ले सजदे वारी इगड़ी आ। सोचे सोचे ॿियो कुझु कोन कई, पंहिंजे टोपीअ में सिबी छॾियई। काथे सिबई? ॾाढो जो काथे सिबई? पंहिंजे टोपी मुबारक में सिबई। खुदा जो शान, उहा रात जहरात उहा टोपी उन बुजुर्ग पाती आ। हजरत ख्वाजा बदरुद्दीन के रात जो 26 भेरा रसूलुल्लाह जो दीदार थियो। सुभान अल्लाह था चओ, इहे न त ज़ोर सां सुभान अल्लाह। घणा भेरा? 26 भेरा। हिकु दीदार थियो, ॿीहर दीदार थियो, टीहर दीदार थियो, चोथों दफ़ो दीदार थियो। उहा हिकिड़ी मुबारक मथे में पई आ। 26 भेरा हुनखे रसूलुल्लाह जो दीदार थियो। अड़े उहा मुसल्ले जी हिकिड़ी मुरीद पाए, उनखे 26 भेरा दीदार थिए। इमाम रब्बानी जो मक़ाम केॾो केॾो हूंदो? सुभान अल्लाह त चओ। अबा केॾो वॾो मक़ाम हूंदो, वो अब्दुल रहीम बयान नथो करे सघे। अल्लाह जे वलियन जो औलियाई तहत कबाई ला यारिफहुम सिवाई। कुदसी हदीस आ, रब भी चवंदो आ त वली मुंहिंजे चादर जे हेठां आहिनि, उनखे मूंखां सवा ॿियो को सुञाणंदो ई कोन्हे। केॾो वॾो मक़ाम हूंदो इमाम रब्बानी जो इमाम रब्बानी जी मुसल्ले वारी इगड़ी मुरीद टोपी में सिबे तो उनखे रात जो 26 भेरा रसूलुल्लाह जो दीदार नसीब। सुभान अल्लाह तो चवंदा। उन इमाम रब्बानी खुद लिखियो आ, अचो त मां ॾेखारियां, दोस्तनि खे ॾेखारियां। जंहिंजो हिकिड़ी गुजी आ,
जिनकी मुतालो ही कोने, जन पंहिंजे मुर्शिद खे ही कोन पढ़ियो आहे। इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-अफ़सानी फरमाइनि था त विलायत जा जेतिरा भी दर्जा हुआ उहे सभु अल्लाह मूंखे ॾिना। ॾाढे कोन सुभाणे अल्लाह चई। बाबा हेठा शुरू थियो तपेदार आ, सुपरवाइजर आ, मुख्तियारकार आ, कमिश्नर आ, मथे वरी गवर्नर आ, मुल्क जो वजीर आज़म आ, मुल्क जो सदर आ। ये ज़ाहिरी तबका आहिनि, ये औलिया अल्लाह के तबका आहिनि। अदा हे वली आ, हे गौस आ, हे कुतुब आ, हे अब्दाल आ, हे नजीब आ, हे फलाणो दर्जो आ। ये सब विलायत जा दर्जा आहिनि। हज़रत इमाम अहमद सरहंदी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था जेतिरा भी दर्जा विलायत जा हुआ उहे सभ जो सभ दर्जा मूंखे अल्लाह ॾिना। छा सभ दर्जा विलायत जा मूंखे, पर हिकिड़ो दर्जो विलायत जो महबूबियत वारो हो उहो मूंखे न पे मिलियो। कहिड़ो दर्जो? ॻाल्हायो था। महबूबियत। कहिड़ो दर्जो? ॾाढो चओ। इहो हिकिड़ो दर्जो न पे मिलियो मूंखे। ख्वाहिश ही त जीअं अल्लाह पाक विलायत जा सभु दर्जा ॾिना आहिनि, इहो महबूबियत वारो दर्जो भी मिले, पर मूंखे न पे मिलियो। नेठि हलंदे हलंदे कुझु अरसे खां पोइ इहो दर्जो मूंखे हज़रत अब्दुल कादिर जीलानी जे रूह जे सफ़ारश सां मिलियो। इहो दर्जो मिलियो, पर हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रूह शरीफ़ मुंहिंजी ख़ुदा जे हुज़ूर में सफ़ारश कई। हालांकि हज़रत अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां 350-400 साल इमाम रब्बानी बाद में आयो आहे। पीरान पीर 400-450 साल आगे गुज़री वियो आहे, पर सदर रूह मुबारक मौजूद आहे। उहो अल्लाह जे दरगाह में सफ़ारश पियो करे। मुंहिंजा मौला अहमद सरहदी खे सभु दर्जा तो पाण ॾिना आहिनि, पर महबूबियत वारो दर्जो मां अब्दुल कादिर जीलानी जे सफ़ारश सां अता फरमाइसि। पाण फरमाईंदा मुंहिंजे मथां अब्दुल कादिर जीलानी जो एहसान आहे जो महबूबियत वारो दर्जो मूंखे उनजे शर्त मथां मिलियो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त, उहो इमाम रब्बानी पंहिंजे मकतूबात शरीफ़ में लिखे थो त दुनिया में गौसल आज़म हिकिड़ो। बाबा मूं छा चयो? पाण फरमाईंदा गौस थींदा, वली थींदा, कुतुब थींदा, अब्दाल थींदा, औताद थींदा, नुजबा थींदा, महबूब थींदा, पर जेको गौस आज़म आहे, सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। छा चयमि? जेको गौस वो हिकिड़ो आहे जेको क़यामत ताईं हूंदो। इहो मर्तबो में कंहिंखे मिलणो ई कोन्हे को। इहो नक्शबंदी सिलसिले जे सरवाण हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-अफ़सानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो इरशाद मुबारक आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अंदाज़ो लगा अॼुकल्ह त देरी कान्हे का। गौसल आज़म जंहिंखे ॾिसंदो गौसल पटको ॿधाए बीठा, हे भी गौसल आज़म आहे, हे भी गौसल आज़म आहे, हे भी गौसल आज़म आहे। न को कंहिं मुरीद खे ख़बर त साईं खे छा थो चवां, न को वरी साईं खे ख़बर त मुरीद मूंखे कहिड़ो थो पटको ॿधाए पियो। अल्लाह शलका हिदायत करे, अल्लाह शलका मेहरबानी करे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मां तव्हां खां पुछां थो त इमाम आज़म चओ सुभान अल्लाह। हालांकि इमाम हसन भी आहे, इमाम हुसैन भी आहे, अली साईं खे भी इमाम अली मुर्तज़ा चई सघिजे थो। 12 इमाम भी आहिनि, पर जहिड़े महिल तव्हां चवंदो न इमाम आज़म, इन्ही पासे चवण खां पोइ फौरन तव्हांजो दिमाग़ कम कंदो त इमाम आज़म मां मुराद इमाम अबू हनीफ़ो आहे। ॾाढे चओ सुभान अल्लाह।
मखसूस लक़ब हन चो, मखसूस लक़ब हन उहे जंहिंखे मुंहिंजा दोस्त जचनि या जंहिंजे लाइ उहे मशहूर थी वञनि। अहिड़े तरीक़े सां दुनिया में भी कई पीर हन जंहिंजा मखसूस लक़ब हन। जेकॾहिं न कंहिंजे दिल में भली को नालो न खणे ऐं वेठे वेठे चवे साईं मशहूरनि वारा, सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, काॾे ख्याल वेंदो? हजरत मौलाना आरिफ बिल्लाह कामिल वलीउल्लाह हजरत मौलाना मोहम्मद कासिम मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैहि जी दरबार आलिया में मुंहिंजा दोस्त ज़हन हलियो वेंदो त इन मथां मुराद साईं मशहूर वारा चयासीं। पर भला जेकॾहिं बीठे बीठे घणाई अबा फलाणो पीर साहब आहे, हे साईं पीर साईं आहे, हे साईं फलाणो बुज़ुर्ग आहे, पर जेकॾहिं को माण्हू चवे हज़रत पीर साईं पागारो त काॾे लक़ब वेंदो? चओ सुभान अल्लाह। या वरी तव्हांजो ओचितो ईअं तव्हांजे ज़हन में अची वञे फलाणा वलीअ फलाणा वलीअ, हज़रत रोज़े धणी तव्हांजो दिमाग़ काॾे वेंदो? चओ सुभान अल्लाह। या वरी ओचितो तव्हांजो ख़्याल हलियो वञे साईं कंबर वारा, ॾाढे ॻाल्हाए सुभान अल्लाह जा। जेकॾहिं तव्हांजे ज़बान मां इहे लफ़्ज़ निकिरी वञे त काॾे ख़्याल वेंदो? छा ॿिया कमर में माण्हू कोन्हनि छा? ॿिया कमर में पीर फ़कीर मौलवी कोन्हनि छा? पर हिकिड़ो लक़ब कंहिं हस्ती जे लाइ, कंहिं बुज़ुर्ग जे लाइ मारूफ़ ऐं मशहूर थी वेंदो आहे त उहो ॿिए खे कोन चइबो आहे। अदा पराओ पटको नाहे ॿिए जे मथे में न रखंदा कयो। दुनिया जे तख़्ते ते जेकॾहिं गौसल आज़म आहे त बगदाद वारी सरकार आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। कोन चवंदा हो हज़रत मौलाना बदरदीन, चौदह बाबा, चौदह बाबा ने चो हजरत मौलाना हाजी मोहम्मद इदरीस, चौदह हो न बाबा, चौदह हूंदो हिते बि लाड़काणे में खोड़ आलिमनि जी जमात आहे, हजरत मौलाना फलाणो, ठीकु आहे। पर जेकॾहिं को वेठे वेठे चवे आला हज़रत, सुभान अल्लाह, छा चइजे? आला हज़रत, तो फौरन मुंहिंजा दोस्तो इहो नालो ॿुधण सां असांजो ज़हन इमाम अहमद रज़ा में हलियो वेंदो आहे या नाहे? ख़ुदा ख़ुदा कयो, कुझु ख़ुदा ख़ुदा कयो, कुझु सुधरो। इहे बसि पंहिंजा थोरो इहे ॾाटो खथो खरियो खणी बसि इहे हुतो का शइ खणी हुतो शइ खणी वतो था पीरनि खे पटका ॿुधाईंदो। भली बुज़ुर्गनि सां मुहबत कयो, भली बुज़ुर्गनि खे लक़ब ॾियो, पर हिकिड़ो लक़ब जेकॾहिं कंहिंजे लाइ मशहूर आहे त उहो ॿिए खे कोन ॾिबो। तव्हांखे ॿिया लक़ब खोटा आहिनि, खणाई ॾियो। अब्दुल कादिर जीलानी खां सवाइ ॿियो गौसल आज़म नाहे। हथ खणी चओ, हथ लोॾे चओ, हथ लोॾे चओ। अब्दुल कादिर जीलानी खां सवाइ गौसल आज़म ॿियो, ज़ोर सां चओ ॿियो नाहे। हिकिड़ी बगदाद वारी सरकार आहे जेको गौसे आज़म आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु सां जंहिं बि निस्बत जोड़ी त जो बेड़ो पार आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु सुभान अल्लाह। ॾिसो त कहिड़ी सोणी ॻाल्हि को इमाम अहमद रज़ा करे चओ सुभान अल्लाह। तेरी दरबार में, सुभान अल्लाह चओ। या रसूल अल्लाह, हेॾे ॾियारियो। आला हज़रत तो चवे या रसूल अल्लाह, तेरी दरबार में लाता है रज़ा
उसको शफी। जोर सा सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह तेरी दरबार में लाता है रजा उसको शफी, जो मेरा गौस है और लाडला बेटा तेरा, जो मेरा गौस है लाडला बेटा तेरा। यानी या रसूल अल्लाह मां उन्हीअ खे तव्हांजी दरबार में वसीलो वठी आयो आहियां, मां उनखे तव्हांजे हुज़ूर में वसीलो थो बणाया, मां तव्हांजे दरबार में या रसूल अल्लाह उन्हीअ खे मेड़ थो वठी अचां, जो मुंहिंजो त गौसे आज़म आहे पर तव्हांजो बचड़ो आहे। तेरी दरबार में लाता है रजा उसको शफी, जो मेरा गौस है और लाडला बेटा तेरा। मुझा दोस्त मुझा भावीज़ औलिया अल्लाह जी तालीम ते हलो, औलिया अल्लाह सां हसद न कयो, औलिया अल्लाह सां साड़ न कयो, औलिया अल्लाह सां रीस न कयो, औलिया अल्लाह जा लक़ब न चोरायो। चोरी हराम आहे, चो चोरी ॾाढो चो चोरी। शहबाज कलंदर कंहिं ॿिए खे चयो नी चई ॾेखार, ॿियो न त हणी मवाली डंडे सां मथो त पूरो करे विछई। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिं खे बि जेको लक़ब जचे थो या जंहिंजे लाइ जेको लक़ब मारूफ़ आहे मशहूर आहे उहो ॿिए लाइ कोन ॻाल्हाइबो आहे, उहो उन्ही जो ई लक़ब हूंदो आहे। मुंहिंजा भाउ लेकिन इहो ज़रूर हुजे त हर ख़ुदा जे वलीअ सां तोखे मोहबत हुजे, नक्शबंदी हुजे, चिश्ती हुजे, आदरी हुजे, ओवैसी हुजे, कहिड़े बि सिलसिले सां मुंहिंजा दोस्त ताल्लुक़ रखे, छो त इहे सभु वली अल्लाह जा प्यारा आहिनि। अल्लाह ताला जो फरमान बुधायो मैं औलियाई ताहत कबाई। अल्लाह ताला फरमाईंदो आहे सभु वली मां अल्लाह ताला जे झोलीअ जे हेठां आहिनि, ला यारिफुहुम सिवाई। उन्हनि वलियनि खे मां अल्लाह जे ज़ात खां सवाइ ॿियो को सुञाणंदो ई कोन्हे को। पर अब्दुल कादिर जीलानी जो त सभिनी खां मक़ाम मथां हुआ। अच त तोखे उनजी हिकु ॿ करामत ॿुधायां, अंदाज़ो थी वञे त ख़ुदा हुनखे केॾो इल्म अता फरमायो हो। सभु चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह। हिकिड़े दफ़े हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो बीमारी जी हालत में ग़शीअ में हलिया विया। कॾहिं कॾहिं इंसान खे बीमारी बेहोश कंदी आहे, बूढ़ा हा, बुढ़ड़ा हा, वॾी उमिरि जा हा, बीमारी जो असर थियो। पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु थोड़ी देर जे लाइ ग़शी में हलिया विया। पुट मुरीद खलीफ़ा रोवण लॻा, इन जे करे त साईं असांखां मोकिलाइनि था, हाणे असांखे जुदाईअ जो दाग ॾेई वञण वारा आहिनि। मुर्शिद जे फिराक में मुरीद खादिम औलाद सभु मौजूद हा, ज़ारो ज़ार रोई रहा हा। कुछ देर खां पोइ हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु होश में आया। जब होश में आया त पाण फरमायो मूंखे उथारे विहारियो। सुभान अल्लाह, मूंखे उथारे विहारियो।
हजरत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला उनखे उथारे वेहारियो ते कदई वेहारियो बिस्तरा ॾेई सवण ॾेई वेहारियो पाण पंहिंजे पुटनि ॾे ख़लीफ़नि ॾे ऐं मुरीदनि ॾे निहारे फरमाइण लॻा अब्बा मां अञा मरां कोन थो इन्नी ला अमूतु कोन थो मरां साईं तव्हां त ॿुढड़ा आहियो पीरी में आहियो ऐं अवां जी हयाती अहिड़ी आहे ख़ुदा तो ख़ैर करे अहिड़ो को ॿियो लोॾो आयो पाण फरमाए था न न न मुंहिंजे पुठीअ में अञा हिकिड़ो मुंहिंजो फर्ज़ंद रहियल आहे जंहिंजो तव्हांखे नालो ॿुधायां ख्वाजा मुहम्मद यहया इंशा अल्लाह ताला उहो मुंहिंजे पुठीअ मां ईंदो पंहिंजे अमर जे पेट में वेंदो उहो ख़ैर जो ॼमंदो मूंखां बैयत कंदो फैज़ वठंदो पोइ मुंहिंजी वफ़ात थींदी सुभान अल्लाह ताला दे ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुल्ला त चवनि था त नबी खे ख़बर कान्हे या कंहिं अल्लाह खां सवा ॿिए खे ख़बर कान हूंदी आहे हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला नो पंहिंजे लाइ फरमाइनि था पिया इन्नी ला अमूत मां मरां कोन थो ऐं पाण इहो बि ॿुधाइनि था त मुंहिंजे पुष्ट में अञा हिकिड़े अल्लाह जे वलीअ जो रूह आहे पाण उनजो नालो बि ॿुधाइनि था पिया वाकई हज़रत पीरान पीर जे फर्ज़ंदनि मां आखिरी हज़रत ख्वाजा यहया पैदा थिया जेके पंहिंजे वक़्त जा कामिल वली ये क्यों थो ॿुधाए सघे कंहिंखे थी ख़बर पए इहो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो शान आहे जो रब करीम पंहिंजे वलीअनि खे हर इल्म अता फरमाईंदो आहे ऐं हुननि जे क़ल्ब खे ख़ुदा ताला जी ज़ात मुनव्वर ऐं मुसफ़ा फरमाए छॾींदो आहे मुंहिंजे महबूब जी हदीस आहे इत्तक़ू मिन फ़िरासतिल मुमिन फ़इन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह मोमिन जे क़ल्ब में हिकिड़ी नूर जी फ़िरासत रोशनी रखियल आहे जैसा ओ अल्लाह जो नेक बानो ॾिसंदो आहे अवां खे ख़बर कान हूंदी आहे अल्लाह जे वलीअनि खे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात तमामु वॾी नज़र ॾींदो आहे मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाउ हज़रत गौसे पाक जी उहा हस्ती आहे उहो मक़ाम आहे जो सम्झां थो त कंहिं बि दुनिया जे वलीअनि जूं मुतवातिर तरीक़े सां एतिरियूं करामतूं केननि जेतिरियूं हज़रत पीरान पीर जो आहिनि ऐं हर दौर में जिंदगी में त अल्लाह जे बाननि जूं करामतूं हुयूं पर गौसे पाक रज़ी अल्लाह ताला जे विसाल खां पोइ बि करामतूं जारी सुभान अल्लाह जो बुलंदा माना हिकिड़ो माण्हू ख़ुदा जो वली ज़िंदा करामतूं ॾेखारे थो पंहिंजी हयाती में ॾेखारे थो पंहिंजी ज़िंदगी में ॾेखारे थो पर अल्लाह ताला जे वलीअनि मां हज़रत अब्दुल कादिर जीलानी जो उहो मक़ाम ऐं मर्तबो आहे जो पाण हिन दुनिया मां विसाल फरमाए विया हिन दुनिया मां बुरको मटाए विया असांजे अखियुनि खां ग़ाइब थी विया पर हिन दुनिया मां बुरके मटाइण खां पोइ बि पीरान पीर जे करामतुनि जो सिलसिलो जारी आहे सिलसिलो आहे ॾाढे बाबा ॾाढे पढ़ो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह निहारियो हिकिड़ी तव्हांखे गौसे पाक रज़ी अल्लाह ताला जी करामत ॿुधायां हज़रत ख्वाजा अबू बकर मुर्सी रहमतुल्लाह ताला अलैह हिकिड़ो तमामु वॾो आलिम ऐं वली थी गुज़रियो आहे जेको हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अनो जे ज़माने में बगदाद शरीफ में रहंदो हो चओ सुभान अल्लाह ख्वाजा अबू बकर मुर्सी आलिम भी आ आरिफ भी आ पीरान पीर जो ॻोठाई भी आ
हजरत गौसे पाक सां मोहब्बत कंदो आ। ओ बुजुर्ग ख्वाजा अबू बकर रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त मूंखे हिकिड़े दफ़े शौक़ थियो त जुमे जी नमाज़ जो ख़ुतबो पीरान पीर जो मां पाण वञी ॿुधां ऐं हज़रत अब्दुल कादिर जीलानी जे पोयां जुमे जी नमाज़ पढ़ां। पर उते जो आलम कहिड़ो हो? उते जो आलम इहो हो त पीरान पीर जे मस्जिद में जुमे पढ़ण जे लाइ माण्हू फजर जी नमाज़ खां पोइ फौरन जाइ वाला वेही रहंदा। छो त पोइ जाइ न मिलंदी ही माण्हू तमामु घणा गॾु थी वेंदा हुआ। तंहिंजे करे घणो करे त माण्हू राति जे टाइम ते वॾे असर उथी पंहिंजो पेट खाली करे वज़ू ताज़ो करे फजर जी नमाज़ हज़रत गौसे पाक जे पोयां पढ़ी ऐं सिफ़ूं ॿधी जुमे जे नमाज़ ते इंतज़ार कंदा हुआ त जीअं असांखे टाइम मिले ॿिया माण्हू जाइ वाला रही वेंदा। हज़रत ख्वाजा अबू बकर फरमाइनि था मां हिकिड़े जुमे ते हज़रत पीरान पीर जे पोयां जुमे पढ़ण जे लाइ मुसल्ले जे भर में फजर जी नमाज़ खां पोइ वेही रहियुसि। दुरूद वेठो पढ़ां, क़ुरान शरीफ़ जी तिलावत वेठो कयां, तां त जुमे जो टाइम थियो। जमल जुमे जो टाइम थियो त अज़ान आई, फौरन आज़ान जो आई त हज़रत पीरान पीर महराब वारे पासे खां दरवाज़ो हूंदो हो, उहो दरवाज़ो खुलियो, पाण महराब मां दाख़िल थी मिंबर जे मथां वेही रहिया। तकरीर शुरू फरमायूं। पीरान पीर जी तकरीर में सवे माण्हू फतकदा हा, कई माण्हू बेहोश थी वेंदा हा। कॾहिं कॾहिं अल्लामा शर्कीज़ी रहमतुल्लाह अलैहि इएं बि लिखियो आहे त पीरान पीर जे जलसे खां बाद में जलसो ख़त्म थींदो हो त ॿ टे लाश खजंदा हा। माण्हू हश्ती मरी वेंदा हा, दिलि फाटी पवंदी हुई, बर्दाश्त खां कमु घणो हूंदो हो। ख्वाजा अबू बकर मरसी रहमतुल्लाह अलैहि फरमायो तकरीर शुरू थी, गौसुल आज़म जी मां वेठो ॿुधां, मज़ो जो अचे। 10 मिंट 15 मिंट 20 मिंट गुज़रिया, ख़िताब लाजवाब हले पियो। 20 मिंटनि खां पोइ ओचितो ख्वाजा अबू बकर मुरसी तो चवे त मुंहिंजे पेट में वट पियो। छा वकड़? जंगल जे ख़्याल वारो चवे थो, पर वकड़ अहिड़ो पियो जो उथी न सघां, वेही न सघां। जे वेहां त बि कपिड़ा पिया ख़राब थिया, जे उथां त हेतिरा माण्हू लंगाड़े निकिरी न सघां। ईअं पोइ महसूस कयां त मुंहिंजी जान मां बसि इजो गंदगी ख़ारिज थी, मस्जिद बि ख़राब थींदी, कपिड़ा बि ख़राब थींदा, न उथण जहिड़ो न वेहण जहिड़ो, परेशान थी वियुसि। हिकिड़ो पगर लहे त ॿियो चढ़े। ख्वाजा अबू बकर मुरसी रहमतुल्लाह अलैहि फरमायो हिकिड़े मिंट खां पोइ देर कान थी, मूं ॾिठो त पीरान पीर रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजी चादर लाहे हीअ खणी मुंहिंजे मथां रखी। जमल मुंहिंजे मथां चादर रखियई त ख्वाजा अबू बकर मुरसी तो फरमाए त काॾे वई मस्जिद, काॾे वई दरगाह, काॾे वियो वाइज़, महसूस पियो कयां त कंहिं घाटे झंगल में वेठो आहियां ऐं उन झंगल में तमामु घाटा घाटा वण मेलो हुजे, पर हिकिड़ी उन जे भर मां नहर बि वहे पई। मूं पंहिंजो पेट ख़ाली कयो, पेट ख़ाली करण खां पोइ उन नहर ते मूं तहारत कई। जाॻो था? हाणे ख्वाब नाहे, जाॻा पियो। पेट बि ख़ाली कयुमि, पंहिंजी जान खे पाक बि कयुमि, वज़ू बि कयुमि। वज़ू करण खां बाद में बरकातु नफ़ल तहियतुल वज़ू पढ़ियुमि। मुंहिंजे दिलि में ख़्याल थियो त भला कुझु दुरूद नबी पाक ते पढ़ी वठां। मूं पंहिंजे खीसे मां तस्बीह कढी, उहा तस्बीह खणी मूं सलात पढ़णु शुरू कई। जमल 100 दाना मुंहिंजा पूरा थिया, उहा तस्बीह
तस्बीह मुझे हथ में आ। मूं दिल में सोचो तो वरी हिकड़ो नफल पढ़ा। जाए जाए ते मूं आ सलात पे पढ़ी, उते वण जी हिकड़ी तारी लड़की पई। उहा तस्बीह मोल में टंगे छड़ी। टंगण खां पोइ मूं बरकातूं ॿियो नफल पढ़ियो। नफल पढ़ी सलाम जो वराया। पीरान पीर चादर जो खणी लाथी त साॻियो मस्जिद में वेठो आहियां। सुभान अल्लाह, ज़ोर सां सुभान अल्लाह। मुझी दिल जी गाल दिल में, पेट भी खाली थियो, तकलीफ़ भी कान्हे। वाज़ ॿुधा वेठो, जुमो पढ़ियुमि। जुमे पढ़ण खां पोइ पीरान पीर जा हथ चुमियुमि। हथ चुमी पंहिंजे घर हलियो वियुसि। महीनो भी कोन गुज़रियो त अल्लाह पाक असांखे हज जी सआदत नसीब कई। बगदाद मां हिकिड़ो काफ़िलो मके ऐं मदीने रवानो थियो आहे। मां बि उन काफ़िले सां रवानो थी वियुसि। 3 साल मूं मके ऐं मदीने में गुज़ारिया। 3 हज कयमि। 3 हजन करण खां बाद में उन काफ़िले सां मोटियो बगदाद ॾे अचां पियो। बगदाद जे शहर खां 40 मैल पहिरियां बगदाद शहर में 40 मैल अॻ में अञा बगदाद 40 मैल परे आहे। हिकिड़े झंगल वटां गुज़र थियो। उन झंगल में जो नज़र खणी डोड़ाया त मूंखे महसूस पियो थिए त मुंहिंजो झंगल जहिड़ो ॾिठल हुजे। हेॾे होॾे बीही निहारियुमि। उहा जाइ मूंखे नज़र आई जंहिं जाइ ते मूं पंहिंजो पेट खाली कयो। उहा नहर भी नजर आई जंहिं जाइ ते मूं वुज़ू कयो हो। उहा जाइ भी नजर आई जंहिं जाइ ते मूं नफल पढ़ियो हो। अञा जो थोड़ो खणी निहारिया त उहा लाम में मूं वारी तस्बीह भी टंगी पई आहे। चुपचाप करे तस्बीह खयमि। तस्बीह खणी पंहिंजे खीसे में विधमि। 40 मैल ख़त्म करे मां बगदाद में आयुसि। पंहिंजे घर वारनि सां मिलियुसि। 3 साल खां पोइ हाणे जॾहिं 2 ॾिहाड़ा ॿिया बि गुज़रिया। दिल में चयमि त अब्दुल कादिर जीलानी मुर्शिद जो दीदार करे अचां। 3 साल मां मके मदीने रही आयो आहियां। 3 ॾींहंनि खां पोइ पीरान पीर जी ज़ियारत अची कयमि। मूंखे ॾिठो उथी बीठा। भाकुर मूंखे पातऊं, पर भाकुर पाए मुंहिंजे कन में चवण लॻा, अब्बा बेख़बर तस्बीह खणी आए अलाए छॾे आए। छा फरमायो अब्बा? तस्बीह खणी आए या छॾे आए? मुंहिंजो क़िबला तस्बीह 3 साल जा 3 साल टंगी पई हुई। तो मूंखे शहर खां 40 मैल कढी छॾियो हो। वेठो त मस्जिद में हुउसि, पर चादर मुंहिंजे मथां विधई त मां अलाए काॾे हुयुसि। मां पंहिंजो कमु बि करे मोटो, वरी चादर हटाई त तो पीरनि जे पीर जे आॾो वेठो आहियां। पाण फरमाइनि था ये सॼी दुनिया है त 40 मैल जो पंधा, पर सॼी दुनिया मुंहिंजे लाइ हिकिड़ो कदम बि कोन्हे को। हेॾा सिज लहे, हेॾा सिज उभरे, विच ते हज़ारनि मैलनि जो बि फ़ासिलो हुजे, पर मां अब्दुल कादिर जीलानी जे लाइ हिकिड़ो कदम बि कोन्हे को। अलाए छा थी वियो? गाड़ी के कूक हिते करणी। हाँ साईं, पुलिस रोक न ॾेखारे त कोई पुलिस आहे ई कान। कुझु त पंहिंजो फड़की ॾेखारींदा न। आप फड़की मोल न ते जोड़ो ते वो ॾेखारी। अल्लाह ताला तव्हांजा असांजा वेठा पार हौसला जा मुरीद हो। तव्हांजे पीर जहिड़ो को दुनिया में पीर कोन्हे। सुभान अल्लाह। चओ मुझे पीर जहिड़ो कहजो पीर ला। मुझे पीर जहिड़ो सुभान अल्लाह कहजो पीर ला। दर खोड़ मगर दस्तगीर लया। हजरत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु सां अल्लाह ताला जो ख़ुसूसी करम आहे, ख़ुसूसी मेहरबानी आहे। असां सभिनी औलिया अल्लाह जे मञण वारा आहियूं। जेको बि अल्लाह जो वली आहे, सभई चओ असांजे अखियुनि जो नूर आहे।
ॾाढे जो असांजे अखियुनि जो नूर आहे। पर गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे रब्बुल आलमीन उहो महबूबियत जो मक़ाम अता फरमायो आहे जो सॼो जहान चवंदो आहे महबूब सुबहानी। छा चवंदा आहियो? ॾाढे जो छा चवंदा आहियो? महबूब सुबहानी रज़ी अल्लाह ताला अन्हु। उन्ही अल्लाह जे वलीअ जी ही यारी शरीफ़ जो महीनो आहे ऐं जेको बि यारी कंदो आहे उन सां भलाई थींदी आहे। अचो त मां तव्हांखे 10 साल अॻु जो वाक़ियो पंहिंजे ॻोठ जो ॿुधायो। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि ॾाढे ॾाढे वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। असांजो ॻोठ ठरी मीरवा मशहूर आहे, वॾो शहर आहे, तालके जो हेड क्वार्टर आहे। उन असांजे ॻोठ में हिकिड़ी क़ौम आहे जोगी, हिकिड़ी जोगी क़ौम मुरली वारा। पर हे मुरली वारा न आहिनि, हे असुल आहिनि राज पर। हा, पर जोगी हुननि जो पाड़ो आहे ऐं चङा भला मुअज़्ज़िज़ ऐं चङा भला ज़मींदार ऐं शहर जा मालिक आहिनि। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। ईअं सम्झो ठरी शहर जा हू मालिक। उन मथां मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हिकिड़ो इन जोगी क़ौम जो शख़्स हो जेको हर महीने चओ सुभान अल्लाह हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी यारी शरीफ़ कंदो। तो जहिड़ो हुन जो हाल हो, यारी तारीख़ ज़रूर यारी करे। 2 साल हिनखे गुज़री आहे। असांजे हिन ठरी जे शहर मथां तक़रीबन 30-40 माण्हू 50 खनि माण्हू संभरिया त हितां हलूं था बगदाद शरीफ़। तो बगदाद शरीफ़ मथां उमरे शरीफ़ ते हलंदासीं ऐं उतो उमरो करे पोइ मके मदीने जो दीदार करे वापसि मोटींदासीं। जंहिं महिल सभई बगदाद शरीफ़ पहुता, हिन सां पाण ज़ाल ऐं 28 सालनि या 3 सालनि जो नंढड़ो छोकिरो पुट बि गॾु। पोइ जोगी पियो चवे, मूं दिल में सोचो त न मां इंशाअल्लाह ताला हज ते वेंदुसि। रात जो जंहिं होटल में असां तरस रहासीं उहे समूरा संगती जन बाबा सामान ॿधो सुभाणे न ॿेॾे वापसि हलबो। हू चवे पियो नादा न न न तव्हां मुंहिंजे मशवरे ते हलो, इंशाअल्लाह ताला पाण खे हज करणो आहे, महबूब जो दीदार करणो आहे। माण्हू हिन ते खिलनि पिया, चरियो छो छा, जंग लॻी पई आहे, 2 मुल्कनि जी लड़ाई आहे, वीज़ा ख़तम थी पई आहे, कीअं तूं वेंदे? चई मां तव्हांखे चवां थो वेहो, रात हली था हज़रत अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे रोज़े ते जाॻो। हुननि चयो चरियो थियो आहे, 2 ॼणा मूंसां ॿिया गॾिजी हलिया, मां पाण सां ज़ाल वरिती, नंढड़ो ॿारड़ो वरितो, वञी हज़रत गौसे पाक जे रोज़े शरीफ़ जे पेरां दी खां वेही सॼी रात मां मुंहिंजा दोस्त रोमू आया त साईं मोटी आया हूं। माइटनि हार पाराया, माइटनि मुबारकूं ॾिनियूं त भले पार था वञो, हाणे अध मौक़े मोटंदासीं। आधी रात खां बाद में निंड जो ग़लबो थियो, निंड अची वई। पीरान पीर जे रोज़े जे ॿाहिरां सहन में सुम्ही पियुसि, अख सां लॻी आहे। अञा जो निहारा हिकिड़ो 24 जे चंड खां सुहिणो, हुन जा कपिड़ा बि सुहिणा, सूरत बि सुहिणी। मूंखे 2.5 टिकेटूं अची ॾिनई। चओ सुभान अल्लाह। छा ॾिनई? 2.5 टिकेटूं मूंखे ॾेई। मुंहिंजो साईं तूं केरु आहे? हे छाजूं टिकेटूं थोरी? ॾिसां त हुन वटि हेतिरो वॾो टिखो बुक हुजे, ओ जीअं दुकाननि ते बदियूं हूंदियूं आहिनि न लेखे वारियूं, उहा बदी हथ में हिकिड़ो पनो खोलियईं, ॿियो पनो खोलियईं, टियों पनो खोलियईं, चौथो पनो खोलियईं। चौथे पन्ने खां बाद में ये मुंहिंजे साम्हूं पनो करे चवण लॻो आहे,
ही तुझो नालो असांजे दफ़्तर में लिखियो पियो आहे, तू हर महीने असांजी यारी कंदो आहे, जेको असांजी यारी कंदो आहे मां अब्दुल कादिर जीलानी उन जो मुरादो पूरो कंदो आहियां। तू तमन्ना वठी आयो आहे, इंशाअल्लाह ताला तोखे हज जी टिकट आहे, तू हितां इंशाअल्लाह ताला उम्रे हज ते रवानो थी वेंदे। जे मुझे दिल के फरात अची वही, सुबह जो उथुसि सिधो आयुसि होटल में, दोस्तनि खे चयो मुबारक अथव, चई चरियो थियो आहे छा, चई मुबारक अथव, अड़े चरियो थियो आहे, तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे, चई असां अञा पाण में बहस कयो वेठा, असांजो मुअल्लिम ड्रोड़ंदो आयो, चई अदा मुबारक अथव, सरहद खुली वई आहे, तव्हांजी अॼु मदीने रवानगी आहे। सुभान अल्लाह, जोर सां चओ सुभान अल्लाह। बाबा मुबारकूं हुजनव, सरहद खुली वई आहे, गवर्नमेंट माण्हुनि खे इजाज़त ॾिनी आहे, अवां मुंहिंजा जेके बि माण्हू पंजाब हो तयार छो, तव्हांखे सुभाणे मदीने शरीफ़ रवाना कंदासीं, कि अल्लाह जे फज़लो करम सां उहा मूंखे गौसल आज़म जीलानी वारी यारी क़बूल कई, ऐं पीरान पीर मूंखे पंहिंजो दफ़्तर बि ॾेखारियो त तुंहिंजो नालो असांजे दफ़्तर में लिखियो पियो आहे, ऐं अढाई टिकेटूं बि मूंखे मिलियूं, असां हुयासीं पाण में नंढड़ो ॿार हो, अल्हम्दुलिल्लाह उन साल असां हज बि करे आयासीं त उमरो बि करे आयासीं। दोस्त मूं अर्ज़ पे कयो त पीरान पीर खे त 500 साल 600 साल 700 साल 800 साल गुज़री आहिनि, केतिरो बि अर्सो, पर उन अल्लाह जे कामिल वलीअ जे दुनिया मां बुरके मटाइण खां बाद में भी करामतुनि जो सिलसिलो जारी आहे, ऐं इहो क़यामत ताईं जारी रहंदो। अल्लाह ताला तव्हांखे असांखे गौसे आज़म ऐं तमाम औलिया अल्लाह जी मोहब्बत कामिल नसीब फरमाए, औलिया अल्लाह जी दामन नसीब फरमाए, जंहिं अल्लाह जे वलीअ जी दामन वरती हूंदी तव्हांखे लख मुबारकूं हुजनि। हाणे मूंखे का ख़बर कान्हे, मां तव्हां खां पुछां थो तो कहिड़ो आहे जंहिंजे दिल में ख़ुदा जे वलीअनि जी मोहब्बत आहे? हथ मथे खणो। माशाअल्लाह माशाअल्लाह। हाणे जेकॾहिं तव्हांजे दिल में औलिया अल्लाह जी मोहब्बत आहे त पोइ तव्हांखे मुबारक, अवां वॾा ख़ुशकिस्मत आहियो, अवां वॾा भाग वारा आहियो, अवांखे ख़ुदा ताला जी ज़ात खुलियो आहे, रब करीम तव्हां ते करम कयो आहे जो अल्लाह ताला जल जलालहू अमन वारो तव्हांजे दिल में अल्लाह जे सालिहनि माननि जी मोहब्बत रखी आहे। जंहिंजे दिल में अल्लाह जी ज़ात मोहब्बत रखंदो आहे उन जो बेड़ो ई पार थी वेंदो आहे। खुदा ताला मुझी भी हाज़िरी कबूल फरमाए, अवांजी भी हाज़िरी कबूल फरमाए। असांजे दोस्त उबैदुल्लाह साहब शाहपुर चाकर हली आयो हो, मूंखां हुन मीलाद शरीफ़ वारे महीने में तारीख़ घुरी ही, पर मीलाद शरीफ़ में मां तारीख़ूं विराए छॾियूं हूं, पोइ अॼोकी तारीख़ जो हुन सां मूं वाइदो कयो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू मूंखे वाइदे निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। न त इंसान आहे, कॾहिं माण्हू अची बि सघंदो आहे, कॾहिं न बि अची सघंदो आहे, उन में तव्हां मौलवियुनि ते कावड़ न कंदा कयो, मौलवी बि माण्हू आहे। छा आहे बाबा? उनखे माइट बि आहिनि, पुट बि आहिनि, धीअ बि आहिनि, बिरादर बि आहे, पेट में सूर बि पवंदो अथसि, बुखार बि ईंदो अथसि, कॾहिं बीमार बि थींदो आहे, कॾहिं कमकार बि थींदो आहे। मौलवी थियो तव्हां जे लेखे छो न आहियो? धक कढई सही, पर आहे त मौलवी जो धक बि गॾह जे धक खां ख़राब, गॾह जे धक वारो अञा उथी वेंदो। ॿियो वरी छा, तव्हां जेके शक्ति हूंदा न सही, मां चयो कोन भाई न ईंदो, मां चयो न ईंदो, इसको आई माना अॻे जो रूह ईमान खणाए छॾींदा। बाबा इएं कोन्हे को, असां वस कंदा आहियूं, असांखे अहसास आहे तव्हां शामियाना टंगिया आहिनि, अवां हे बतियूं लॻायूं आहिनि, अवां स्टेजूं ठाहियूं आहिनि, अवां महिमाननि जो ख़र्चो कयो आहे। असीं बि तव्हांजा सुन्नी मुस्लमान भाइर आहियूं, अवां अहले सुन्नत जो असांजे दिलि में दर्द आहे, असांखे तव्हांजो क़दुरु आहे, पर जेकॾहिं का मजबूरी कंहिं बि आलिम खे थी पवे त नाराज़ न थींदा कयो, कम अज़ कम दुआ कंदा कयोसीं, या अल्लाह साईं ॾे ख़ैर कजां। अलाए छो कोन आयो आहे,
अल्लाह से ईशल तव्हां असांजा बेड़ा पार फरमाए, महबूब जी गुलामी नसीब फरमाए, अवां लाड़काणे वारनि खे ख़ुदा सदाई सलामत फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह। मुस्तफा जाने रहमत तेरा सलाम, मुस्तफा जाने रहमत तेरा सलाम, शमए बज़ में हिदायत तेरा सलाम, शमए बज़ में हिदायत, शबे असरा के दूल्हा पैदा दुरूद, नौशाए बज़ में जन्नत तेरा सलाम, मुस्तफा जाने रहमत तेरा सलाम, शमए बज़ में हिदायत, किसको देखा से पूछे कोई, अखवालों की हिम्मत तेरा सलाम, मुस्तफा जाने रहमत तेरा सलाम, शमए बज़ में हिदायत, जिसकी मिंबर हुई गर्दन औलिया, उस कदम की करामत तेरा सलाम, मुस्तफा जाने रहमत तेरा सलाम, शमए बज़ में हिदायत तेरा, अस्सलाम मीम हा मीम दाल, अस्सलाम बेनज़ीरो दे मिसाल, के मकीन, अस्सलाम रहमतल लिल आलमीन, दस्त बस्ता है खड़े आका तेरे गुलाम, आजिज़ाना अर्ज करते हैं सलाम, अस्सलाम गुलशने वहदत के फूल, सलामे आजिज़ाना हो कबूल, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। दोस्तों केतरन दोस्तन हुकुम कयो दुआ जे लाइ, जन जन भी हुकुम कयो आहे
हाजी वज़ीर शेख साहब टियों ॾियारे गुज़ारे वियो, हुनजे पुट बि चयो साईं हू दुआ घुराइजो, हाणे ऐसे शो ख्वाब आहे नंढड़ो असांजो शागिर्द हुजणो, सो उहो बि चई साईं हू दुआ सारी जमात लाइ दुआ आहे, सारी जमात लाइ आमीन कयो, इंशाअल्लाह सभिनी जा बेड़ा पार थींदा। मुहम्मद वालिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार व अदखिलनल जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन। रब्बना वला तुसल्लित अलैना बिज़ुनूबिना मन ला यख़ाफ़ुक व ला यरहमुना बिरहमतिक या अरहमर राहिमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या इलाहल आलमीन हिन सलातो सलाम जे सदके असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा। या अल्लाह बीमारन खे शफ़ा अता फरमा, जेके जहान छॾे आहिनि तन जी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह बीमारन खे शिफ़ाए कुल्ली अता फरमा। मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके में बे औलादन के नरीना साले औलाद अता फरमा। जेके जेके हाजतमंद आहिनि सभिनि जूं हाजतूं पूरियूं फरमा। हिन महफ़िल के सजाइण वारनि जे माल में, ईमान में, बचन में बरकतूं नसीब फरमा। जन भी हाज़िरी ॾिनी या मौला सभिनी जा बेड़ा पार फरमा। असांखे बार बार गुंबद ख़ज़रा जी हाज़िरी नसीब फरमा, बैतुल्लाह शरीफ जी हाज़िरी नसीब फरमा। असां जेके भी नेक तमन्नाऊं खणी आया हूं असांजो सभिनी जूं पूरियूं फरमा। ये जुमले जमात जेका जीअं ख़ैर सां आई आहे, मौला ईअं सभिनी खे ख़ैर सां पंहिंजे घरनि ताईं पहुचाए। आसमान जे आफ़तुनि खां, ज़मीन जे ज़िलज़िलनि खां पनाह नसीब फरमा। ऐं मुंहिंजा मौला असां सभिनी जूं नेक दुआऊं, नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। ख़ुसूसन सां असांजे दोस्त उबैदुल्लाह ही जलसो कयो, मुंहिंजा मौला उन जे माल में, रिज़्क़ में, बचन में बरकतूं नसीब फरमा। अहले सुन्नत वल जमात जे तमाम मदारस जो ख़ैर फरमा, उनखे तरक्की अता फरमा। उलमाए अहले सुन्नत व मशाइख़ अहले सुन्नत जो हमेशा हमेशा असांजे मथां सायो फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। Okay,